माता ईंदे पिछे मान पाण छा डोडी तिनी खे डाण पिया अल्लाह अकबर हो जॾहिं साह ताके छॾियो उन्ही की ज़ियारत बि कर बंदि करे छॾ अरमान में पीड़ा वची मामा अरमान में पीड़ा वची मांदा ममण वेड़ा मची थियल कमाई कुल कची अल्लाह अकबर हो जॾहिं वो वीचारा जुमासे में वेही आमद ज़मा अरमान में दिल जी दवा दरमान में हेरो पीस फरमान में अल्लाह अकबर सो जॾहिं जे महिल बंदोबस्तु करे मिलिटरी ॿिए कंहिंजी परवाह न कयो अलाह सां मरो बाक़ी ॿई ॻाल्हि कोई हज न पढ़ लॻसि लॻत बॻसि कुनी छा में सॾाए सो सुनी हिन पीर जी पीरी पुनी अल्लाह अकबर सो जॾहिं पीरियूं बीरियूं वण बंदि मौला मदद मखवी मुकी वियो साग माणनि जो सुकी हिन पीर जी पीरी चुकी अल्लाह अकबर सो जॾहिं हिन पीर जी पीरी चुकी जंहिंजी जमाअत थी झुकी ॿियो सोच वे वांगर झुकी अल्लाह अकबर सो जॾहिं केॾा ई सनगुन थी छिपी वेही मोमिन मुरीदन में मियां हक़ ॾे लॾे आय नहियां कयो दीन पासे तिन थियां अल्लाह अकबर सो जॾहिं हाजी सुनी जेको जमात वारा आया उहे सम्झिया कि बेशक हज जेको आहे मके ऊपर घणखरा माण्हू सम्झी टपट बंदी रवाना के मोमिन मुरीदन में बके तिल साग साहिब खे सिके वरी आवतन वागूं छिके अल्लाह अकबर सो जॾहिं उहो रवाना टपट बंदि के मोमिन मुरीदन में बि जेकी हक़ीक़त न हुजे त हज काबतुल्ला जो किजे अल्लाह अकबर सो जॾहिं उन पर मञो बेशक हज उहो आहे हीअ त नाटक पोइ हक़ जी हिमायत थोब थी जाए कुफर जी कोब थी सच जी सरासर सोब थी अल्लाह अकबर सो जॾहिं हक़ जी हिमायत अलाह पाक मर्द खे पहुची जाए जब दगराए निकिरी वियो पोइ आमद अमन हर हंधि थियो ही हज हमेशह बंदि थियो रोशन सितारो सिंध थियो अल्लाह अकबर सो जॾहिं